अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो A4 JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था दिलदार चांडियो जी। सकरण में केयर पॉइंट कोचिंग सेंटर सकरण में साइंसी मेलो लगायो जंहिंमें शागिर्दनि पंहिंजी क़ाबिलियत जो बहितरीन मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते सैयद अब्बास नकवी मोहम्मद असलम मक्सी ॿुधायो त हीउ सेंटर गुज़िरियल 5 सालनि खां सकरण में महिनत करे रहियो आहे ऐं असां हर मुमकिन कोशिश कंदासीं त सकरण खे दुनिया जो बहितरीन मिसाली शहर बणायूं। उन मौक़े ते सैयद मंदूर शाह, सरगुल हसन मक्सी, काज़ी जावेद सन्नाई, रज़ा मोहम्मद सियाल, हिम्मत जानी खासकेली, न्याज़ चांडियो, न्याज़ लाशारी, अली बहार मल्ला, सांवल कीरियो, मीर मोहम्मद कीरियो, मसूद उमरानी, ॿारनि जे वालिदैन ऐं केयर पॉइंट जी टीम तौसीफ़ रहमानी, दाऊद तलहा मान्योटो, सज्जाद उन्नड़ पिण मौजूद हुआ। असांजी टॉपिक आहे इवोल्यूशन जो मतिलबु आहे असांजी तब्दीलियूं थियणु। असां असां इंसान आहियूं, असां इंसाननि जो ॻोठ खां वठी असांजी तब्दीलियूं कीअं आहियूं शहरनि ताईं। ॻोठनि में असां आयासीं त ॾिठोसीं असांजी एडवांटेज जूं डिसएडवांटेज। असांखे हुते का सहूलियत न मिलंदी त असां खाई कीअं खायूं ऐं कीअं पचायूं, कहिड़ा वक़्त में असांखे तालीम बि न हूंदी हुई। तव्हां ॾिसी रहियो कि साइंस एग्ज़िबिशन में ॿारनि पंहिंजी क्रिएटिविटी खे ज़ाहिर कयो आहे। का रटाफिकेशन न आहे, का कंहिंजा पेपर इस्तेमालु करे या नकली चीटिंग न आहे। ख़ुदि खे क्रिएटिव करे सब्जेक्ट जे माहिर टीचरनि ॿारनि खे उन्हनि जे टैलेंट खे रेस करे इहो कमु करायो आहे। छा पियो थिए त ॿार में साइंस इंट्रस्ट ॿार जेको आहे अॻिते हली कंहिं सुठी यूनिवर्सिटी में टेक्नोलॉजी वारे फील्ड या न पियो वञे त ॿार में हिकिड़ो इंट्रस्ट वधण लाइ हिकिड़ी दिलचस्पी की उन शयुनि खे प्रैक्टिकल जे तौर ते करे ॾिसनि। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।